खबर त घोटकी जिले अंदर ज़रई भाण जितरादू खोट खिलाफ मीरपुर माथेलो में सिंध हारी कमेटी के सॾ ते एहतिजाजी रैली कढी वई, मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। अवांखे अपडेट कयूं त भाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे ऐं हुकूमत कार्रवाई लाइ तयार न आहे, जेका सरासर आबादगारनि सां नाइंसाफ़ी आहे। मुज़ाहिरीन पारां दाऊं कई वयूं आहिनि। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त फौरी तौर भाण जी खोट ख़त्म करे ब्लैक ते विकिरो कंदड़नि खिलाफ कार्रवाई कई वञे। अवांखे अपडेट कयूं त घोटकी जिले अंदर ज़रई भाण जी हथरादू खोट खिलाफ मीरपुर माथेलो में सिंध हारी कमेटी के सॾ ते एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई आहे। मुज़ाहिरीन चयो त भाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे ऐं हुकूमत कार्रवाई लाइ तयार न आहे, जेका आबादगारनि सां नाइंसाफ़ी आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त फौरी तौर भाण जी खोट ख़त्म करे ब्लैक ते विकिरो कंदड़नि खिलाफ कार्रवाई करे गणती ख़त्म कई वञे। अवांखे खबर ॾियूं घोटकी खां त घोटकी जिले अंदर ज़रई भाण जी हथरादू खोट खिलाफ मीरपुर माथेलो में सिंध हारी कमेटी के सॾ ते एहतिजाजी रैली कढी वई, नारेबाज़ी भी कई वई आहे। मुज़ाहिरीन चयो आहे त भाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे ऐं हुकूमत कार्रवाई लाइ तयार न आहे, जेका सरासर आबादगारनि सां नाइंसाफ़ी आहे। मुज़ाहिरीन पारां मुतालबो कयो वियो त फौरी तौर भाण जी खोट ख़त्म करे ब्लैक ते विकिरो कंदड़नि खिलाफ कार्रवाई कई वञे। एक बिरो बेर अवांखे आम खबर ॾियूं घोटकी खां त घोटकी जिले अंदर ज़रई भाण जी हथरादू खोट खिलाफ मीरपुर माथेलो में सिंध हारी कमेटी के सॾ ते एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई आहे। अवांखे अपडेट कयूं त मुज़ाहिरीन चयो त भाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे ऐं हुकूमत कार्रवाई लाइ तयार न आहे, जेका सरासर आबादगारनि सां नाइंसाफ़ी आहे। मुज़ाहिरीन पारां मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते भाण जी खोट ख़त्म करे ब्लैक ते विकिरो कंदड़नि खिलाफ कार्रवाई कई वञे। आम खबर अवांखे ॾियूं घोटकी खां त घोटकी जिले अंदर ज़रई भाण जी हथरादू खोट खिलाफ मीरपुर माथेलो में सिंध हारी कमेटी के सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी नारेबाज़ी कई वई आहे। मुज़ाहिरीन चयो त भाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे, हुकूमत कार्रवाई लाइ तयार न आहे, जेका सरासर आबादगारनि सां नाइंसाफ़ी आहे। मुज़ाहिरीन पारां मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते भाण जी खोट ख़त्म करे ब्लैक ते विकिरो कंदड़नि खिलाफ कार्रवाई कई वञे।